अल्लाह तबारक व तआला दीन इस्लाम इंसान ज़ात जे हिदायत लाइ दुनिया में इंतहाई तरक़ीअ लाइ आख़िरत में बणायो त जीअं इंसान दुनिया में हिदायत वारो हुजे, आख़िरत में अल्लाह ताला वटि वॾा दर्जा हासिल करे दाइमी इज़त पाए। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ रब तबारक व तआला फरमायो त तूं इन्हनि खे ॿुधाए त मां रिसालत में को नओं पैगंबर न आहियां, वमा कुंतु बिदअम मिनर रुसुल, मां रसूलनि में को नओं रसूल न आहियां, अॻु में बि केतिरा रसूल गुज़रिया आहिनि। अल्लाह ताला फरमायो शरअ लकुम मिन अद्दीन मा वस्वा बिही नूहा, अल्लाह ताला तव्हांखे उहो दीन ॾिनो जंहिं दीन जी हिदायत कई नूह अलैहिस्सलाम खे। नूह अलैहिस्सलाम खां वठी इंसान ज़ात जी हिदायत जो प्रोग्राम थियो ऐं अल्लाह ताला फरमायो साॻी हिदायत हज़ारे वरह गुज़रिया। अल्लाह जी हिकिड़ाई, रसूल जी इताअत, इंसान ज़ात जी ख़ैर ख़ाही, इहो आहे इस्लाम जो प्रोग्राम। इन लाइ सभई नबी गॾिजी आया। ॻाल्हि सभिनी हिकिड़ी ॿुधाई, बाक़ी हर हिक जे लाइ अल्लाह ताला जुदा जुदा के मसाइल रखिया हुया। लिकुल्लिन जालना शिरअतन व मिनहाजा, हर हिक रसूल जे लाइ कुझु रस्ता मसाइलनि जा जुदा जुदा रखिया हुसूं। उसूल साॻियो रहिया, मसाइल में इख्तिलाफ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में ऐं अॻियनि सभिनी नबियनि जे विच में वॾो हिकिड़ो मसइलो आहे जो इहो जुदा हिन असांजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलियो, ॿिए कंहिंखे न मिलियो। ईअं जुदा जुदा मसाइल हुआ सभिनी रसूलनि में, केतिरा गॾियल केतिरा जुदा जुदा। असांजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेके मसइला मिलिया उहे बि केतिरा जुदा मसइला हुआ। जीअं तौबह जो मसइलो आहे, अॻे बि हुयो हाणे बि, पर तौबह जी सूरत ॿी हुई। अॻे जेकॾहिं को गुनाह खां तौबह पियो करे त अची पेश करे पंहिंजो हाल त मूंखे गुनाहनि खां तौबह करणी आहे, बाबा मुंहिंजो हीलो कयो। हर को सम्झंदो, उथंदा, हुनखे ॿाहिरि के मैदान में वठी वेंदा। पोइ जे कमज़ोर हूंदो त पाण खे ॿधाईंदो, जे ॾाढो हूंदो त बीह रहंदो। पोइ ॿियो हणंदुसि तरार माण्हुनि जे रूबरू, तौबह जी तरार। पोइ गर्दन लही पई, उनखे पंहिंजो बाक़ाइदे पूरे तौबह ताइब बंदो सम्झी दुआऊं ख़ैर जी घुरी हलिबो हलियो। तौबह अॻे बि हुई, हाणे बि आहे, पर हाणे तौबह पिशेमानी जे तरार सां गुनाह लहंदो, लोह जे तरार सां न। अल्लाह ताला फरमायो यज़उ अन्हु इसरहुम, उहो पार जेको अॻे तौबह जो हुयो, जो माण्हू इख्तियारनि वञी पंहिंजी गर्दन ॾेई ऐं पाण खे माराए ऐं तौबह क़बूल कराए, उहो कोन्हे। तौबह हाणे बि अॻे बि हुई। ईअं मसाइल नबियुनि सभिनी में हिकु जहिड़ा हुया उसूली तरह। सूरतुनि में इख़्तिलाफ़ हो, अॻे तौबह ईअं, हाणे तौबह हीअं। मां इहा नमूने तौर ॿुधाई हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो मसइलो। मगर हीउ जेको मसइलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलियो, जेको कंहिं खे न मिलियो, ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई अहिड़ो मसइलो आहे जेको कंहिं खे न मिलियो, जंहिंजी सूरत बि जुदा आहे त हक़ीक़त बि जुदा आहे। उहा कहिड़ी? भला के रसूल अल्लाह व ख़ातमुन नबी, अल्लाह जो रसूल नबियनि जी पुॼाणी। हिन खां बाद क़यामत ताईं कोई नबी न थींदो। नबियनि जे पुठियां नबी आया, पर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद कोई नबी न ईंदो। इन हिकिड़े मसइले में असांजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1.25 लख नबियनि खां जुदा आहिनि। बाक़ी ॿिया मसइला गॾियल हुया, केतिरा नवां मसइला, वरी सूरतूं जुदा। कीअं कयो? हे जेको दौर आहे क़यामत ताईं, जंहिं दौर में तव्हां असां हली रहिया आहियूं,
इहो इन मसइले जो दौरु आहे हिकिड़े जो सिर्फ़ु त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद क़यामत ताईं कोई नबी न ईंदो। पाण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इन ते अमल कयो ऐं ख़लीफ़े अवल हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे सहाबा जे जमात सां गॾिजी इन ते अमल कयो। इन खां पोइ बि केतिरनि क़ौमुनि पंहिंजे पंहिंजे दौर में इन मसइले ते अॻियनि जे ताबेदारीअ में अमल कयो। जेकॾहिं इन मसइले में अमल न थियो त सिर्फ़ु असांजे हिन मनहूस अंग्रेज़नि जे दौर में अमल न थियो, जंहिंजो नतीजो अॼु ज़ाहिर थियो। अॼु जी माना हाणे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़े शख़्स दावा कई नबूवत जी, हुनजो नालो हो असवद अनस कबीले जो अनसी। अनस अछे उठ खे चइबो आहे, अल अनस अछो उठ ऐं सां तीन अनसी कबीलो हो जेके अछा उठ धारींदा हुआ, बग्गा सफ़ा कपिड़े जहिड़ा अछा, उन कबीले जो माण्हू हो अछा उठ हूंदा। इन नुबूवत जी दावा कई। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत फ़ैरोज़ खे मोकिलियो, दैलम कबीले जो फ़ैरोज़, उहो पाण सां घोड़े सवार वठी वियो। यमन में हुन पंहिंजी बादशाही क़ाइमु कई, उते हुनखे क़तल कयो। इहो सफ़ा पोयों दौर हुयो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 3 ॾींहं ते वफ़ात कई। हुन जेका बिशारत मोकिली यमन खां, सा 5 ॾींहं ते पहुती। पाण वफ़ात उन जे मौत खां बाद नुबूवत जे दावा कंदड़ कूड़े जे वफ़ात खां मरण खां बाद 3 ॾींहंनि ते नबी साईं जन अलाह ॾे विया। 5 ॾींहं ते घोड़े सवार बिशारत खणी आया। अलाह ताला उन ई ॾींहुं जंहिं ॾींहुं उहो मोह जहन्नम रसीद थियो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्राईल जे ज़रिए ॿुधायो त तव्हांजे नुबूवत जो दुश्मन ख़तमु थी वियो। पाण सहाबा खे घुराए मुबारक ॾिना। हितां सम्झो था त मसइले जी केॾी अहमियत हुई। अलाह खे पंहिंजे नबीअ जे इंतज़ार जो केॾो क़दुरु हो, जो होॾां हो मोह आहे, हिते जिब्राईल ख़बर ॿुधाई आहे। बाक़ी घोड़े सवारनि त 5 ॾींहं ख़बर ॿुधाई, 2 ॾींहं अॻु में नबी साईं पंहिंजे रब ॾे विया। त उहो इंतज़ार अलाह ताला न सठो त को नबी खणी माॾे अचे, इंतज़ार जिब्राईल जे ज़रिए लाथईंसि। मसइलो एॾो अहम हुयो। ॿिए शख़्स दावा कई मुसैलमा कज़्ज़ाब, उन बि नुबूवत जी दावा कई। सिद्दीक़ अकबर पहिरीं फुर्सत में ख़लीफ़े अवल लश्कर छिकियो, वॾो लश्कर छिकियो, जर्रा 40,000 लश्कर छिकियो। उन लश्कर खे वठी मुसैलमे कज़्ज़ाब सां लड़ाई कई। हज़ारों माण्हू हुन सां बि हुया। पोइ जंग ज़बरदस्त थी, जंहिंमें मुस्लमाननि जा इन जंग में केतिरा आलिम, केतिरा क़ुरान जा हाफ़िज़, केतिरा कारी, केतिरा सालिह मुजाहिद शहीद थिया। घणी अलाह ताला फतह ॾिनी। हुन मुसैलमे खे जहन्नम रसीद कयो वियो। अलाह ताला इस्लाम जे दामन मंझां इहे कारा कोयला बर वक़्तु छंडे कढी छॾिया। इहो फ़ाइदो थियो ऐं नुबूवत जो प्रोग्राम हलियो। इन खां पोइ जंहिं बि शख़्स नुबूवत जी दावा पे कई त उन खे ईअं सरकोबी करे मात पे कयो। अंग्रेज़नि यूरोप वारनि खे इन ॻाल्हि जो फिक्र हुयो त इस्लाम जी अज़मत खे कंहिं न कंहिं तरह तोड़जे, इस्लाम जी मिली वहदत खे ख़तम कजे, इस्लाम जे तक़दुस खे पामाल कजे। यूरोप जे हैवानी अयाशी फहाशी खे सारी दुनिया आलम इस्लाम ज़िल्लत जे नज़र सां ॾिसंदा हुआ।
मुजरिम माण्हू पंहिंजे जुर्म खे पचाइण जे लाइ कोशिशि कंदो आहे त ॿियो बि मां जहिड़ो मुजरिम हुजे त जीअं मुंहिंजी शिकारत घटिजी पवे, उहा ज़िलत विरहाइजी वञे। यूरोप वारनि पंहिंजे ज़िलत खे तक़सीम करण जे लाइ मुस्लमाननि जे मथां घणा हरबा हलाया। उन्हनि हरबनि मथां ई हिकिड़ो हरबो हुयो त नुबूअत जी दावा को करे 4-14 माण्हू कठ लॻी पवंदा, काफ़िर हुनजी मदद कंदा, अहिड़ीअ तरह सां पोइ हिकिड़े शख़्स पंजाब में नुबूअत जी दावा कई, जंहिंजी अंग्रेज़नि सरपरस्ती कई ऐं मुस्लमाननि जे मथां बि अंग्रेज़नि जो दाव लॻल हो गई। ही हिकिड़ो वॾो मसइलो जंहिंमें मुस्लमाननि खे उलझायो वियो। अहिड़ा हिकिड़ा पंहिंजा प्रोपेगंडा कंदड़ माण्हू रखियऊं जेके मौलवियुनि खे, अमीरनि खे, नेकनि खे उथारिन त तव्हांजे मुल्क में हिकिड़े नुबूअत जी दावा कई आहे, तव्हां सां मुनाज़रो नथा कयो। इन ॻाल्हि ते हुननि खे उथारियो वियो। पोइ जेको शख़्स हुनजो मुरीद हुजे उन्हनि सां गुफ़्तगू थिए, पोइ मुनाज़रो थिए, पोइ हो मुनाज़रे में शिकिस्त खाइनि, शहर जा ॿार हुनखे इहो कनि, हुनखे बुछड़ो करे कढनि, मुस्लमान पंहिंजी फतह सम्झी वेही रहिया। इन चकर में मुस्लमान अची वियो, मुनाज़रे खे फातिहाना अंदाज़ कयो, अंग्रेज़ वरी मंज़ूरी ॾियनि त मुनाज़रो भली कयो। माना जेको असुल कमु हुयो नुबूअत जे मुद्दईअ जो, असुल इलाज हुयो, उन खां मोड़े मुनाज़रनि ते हाणे हुननि खे तहफ़ुज़ ॾिनो वियो। मुनाज़रे जी माना धर आहे न, नज़र बि माना धर ते नज़र कयोसि, जंहिं शइ ते नज़र कबी आहे हुनजी संभाल कबी आहे न। मुनाज़रे जी माना आहे परीहं धुर जी संभाल, त केतिरे क़दुरु ग़लति थो ॻाल्हाए, केतिरो सही थो ॻाल्हाए। पोइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो न मुनाज़रो करायो? मुसैलिम कज़ाब सां मुनाज़रो न थियो, असवद अनसी सां मुनाज़रो न थियो। विच में जेके बि रसूलनि पंहिंजूं हथराधियूं दावाऊं कयूं, पाण खे रसूल कोठाए, नबी कोठाए, मुनाज़रो कंहिंसां न थियो। हिननि इहा चाल बि चली। ईअं हिन असांजे मुल्क जे उलमा अकराम जो अंग्रेज़नि तख़्तो कढियो। इहा शिकायत पंहिंजे तरफ़ आहे त तख़्तो कढणु छो ॾिनो आलमनि, उनजे लाइ छा चइजे? इहा पंहिंजी ॻाल्हि आहे। क़ौम चंदा कया, क़ौम इमदाद कया, मुनाज़रे जूं महफ़लूं तयारु थियूं। होॾो से कादियाननि जो बि हिकिड़ो माण्हू अची निकिरे, पुलिस अची वञे, तहफ़ुज़ थी वञे, झेड़ो झगड़ो न थींदो बाबा, मुनाज़रो थिए। आख़िर क़ुर सां कहिड़ो मुनाज़रो कंदो? क़ुर त मौलवियुनि जे पासे ॾे हो, हक़ त उन्हनि जे दामन ते हो। पोइ हो खाइनि शिकिस्त, या वरी मुनाज़रो ई न कनि, भॼी वञनि, पोइ हेॾो वाह वाह थी वञे, हुननि खे इहो थी वञे, पोइ उहो माण्हू उन जाइ ते न अचे, वरी ॿिए हंधि कमु करे, वरी उते चए त मां मुनाज़रो कंदुसि। ईअं कंदे 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 हेतिरा साल गुज़ारे ताक़त वठी विया। हाणे तव्हां ऐं असां सभई हीअ ॻाल्हि मञणी पवंदी। जीअं अंग्रेज़नि जी हुकूमत तव्हां मञी हुई, तीअं हाणे कादियान जी हुकूमत बि तस्लीम करणी पवंदी। इन हद ते जॾहिं पहुता त पोइ अंग्रेज़नि खे हाणे फ़राहत पहुती आहे, राहत आई आहे। हाणे हुननि जी वरी ॿी स्कीम आहे, हिकिड़े मुल्क ते हुकूमत, हाणे सारी दुनिया ते हुकूमत। वॾी मुहिम आहे हिकिड़ी, जंहिं मुहिम खे असां ॾिसूं पिया। बहरहाल तव्हां मुस्लमान आहियो, कलमे वारा आहियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ो था, ग़यूर क़ौम आहियो। मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां थो त तव्हांजे मथां पाकिस्तान में हुकूमत कादियाननि जी आहे। पोइ कादियानी भली हिन में ख़ुशि थियनि, तव्हां भली रंजी थियो, पर ॻाल्हि त ॿुधाइबी न। हिकिड़ो कज़ियो आहे, जंहिं कज़िये जी ख़बर त ॾिबी न, किन कंहिंजे रंजी थियण ते ख़बर न ॾिजे। कंहिंजो जो माण्हू मरे त पोइ माइटनि खे न ॿुधाइजे की न, किन चइजे त भली दुख थींदो न, रोअंदा रड़ियूं कंदा, हाणे नथा ॿुधायूं। हा न, हाणे पाकिस्तान जे लाइ तव्हां जेकॾहिं रो रड़ो
ख़बर मां ॿुधायांव थो त कादियानी जी हुकूमत आहे। पोइ कादियानी भले ख़ुशि थियनि, तव्हां भले रज थियो, पोइ अचो ॻाल्हायो। इहा ॻाल्हि असां घणे वक़्त खां चवंदा हुआसीं, पर वक़्तु हिकिड़े अखर जे लाइ मजबूर कंदो। हाणे इन अखर जे लाइ असां मजबूर थियासीं त तव्हांखे ॿुधायूं। अल्लाह ताला थो फरमाए, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थो करे। हिकिड़ो दुनिया जो हुकुम आहे जो आख़िरत जो हुकुम ॿुधाए थो अॻ में। वअदल्लाहुल मुनाफ़िक़ीन वल मुनाफ़िक़ात वल कुफ़ार, मुनाफ़िक़ उहे जेके तोसां बि अहिड़ा त ॿिए सां बि काफ़िर सां बि ओड़ा, इनखे मुनाफ़िक़ चइबो आहे। मुस्लमाननि जे घर में शादियूं मिटियूं माइटियूं, कादियानी पाण खे नथो ठाहे, पर कादियानी सां बि ओढ़ो त तव्हां सां बि ओढ़ो, इहो आहे मुनाफ़िक़ीन में दाख़िल आहे हिन वक़्तु। छो त इहा रसूल जी आहे मुनाफ़िक़ी बि आहे, क़ुर जी। रसूल जी मुनाफ़िक़ी पूरी थी वई, अखर अखर ते सम्झो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसिताईं हिन दुनिया जे तख़्ते ते हुया तेसिताईं मुनाफ़िक़ बि हुया। नबी साईं जन पंहिंजे रब ॾे विया, मुनाफ़िक़ नबीअ जा ख़तमु थिया। हे क़ुर असां वटि आहे त क़ुर जो मुनाफ़िक़ क़यामत ताईं हूंदो। जेको चए मां नबीअ खां फैज़ वरितो, ॿियो चए थो मां क़ुर खां फैज़ वरितो, ॿई हिकु जहिड़ा हिदायत वारा, फ़र्क़ु कोन्हे। हिकिड़ो चए मां रसूल खां फैज़ वरितो, ॿियो चए मां क़ुर खां फैज़ वरितो, ॿई हिकु, फ़र्क़ु न आहे। पर रसूल जा मुनाफ़िक़ ख़तमु थी विया, छो त नबी साईं जन पंहिंजे रब ॾे विया। केरु आहे जेको नबी असांखे हीअ ॻाल्हाए चए त साईं मुंहिंजो तो त ईमान आहे, ऐं वरी होॾो काफ़िरनि सां ॿधल हुजे, इहो ॻाल्हाइणु ख़तमु थी वियो। तंहिं करे मुनाफ़िक़ी रसूल जे साम्हूं ख़तमु थी वई। हाणे हिन क़ुर जे साम्हूं मुनाफ़िक़ी आहे जेका क़यामत ताईं हलंदी, जेसिताईं क़ुर आहे। हाणे हिन क़ुर जा मुनाफ़िक़ तोसां तो जहिड़ा, कादियानीअ सां कादियानी जहिड़ा, इहे मुनाफ़िक़ जेकॾहिं विच में न हुजनि हा त बि फ़ाइदो हो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में मुनाफ़िक़ काफ़िरनि खे फ़ाइदो ॾींदा हुआ। इज़ा ख़लौ इला शयातीनहिम क़ालू इन्ना मअकुम इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन वइज़ा लक़ुल लज़ीना आमनू क़ालू इन्ना मअकुम क़ालू आमन्ना। मुस्लमाननि सां मिलनि, चवनि बाबा असां मुस्लमान ॿाहिरि आहियूं पाण, पर जे वरी वञनि मुनाफ़िक़ कंदे चवनि त असां तव्हां सां गॾु आहियूं। अड़े पोइ होॾे मिड़े ईअं होॾे बि अहिड़ी तरह सां असांजो मुस्लमान हिकिड़ो कादियानी सां बि आहे, तव्हांजे घर जो ॿार बि आहे, तव्हां सां तव्हां जहिड़ो, हुननि सां हुननि जहिड़ो। अल्लाह ताला थो फरमाए त इन्हनि लाइ बि ख़ुदा वाइदो कयो आहे। मुनाफ़िक़ मर्द हुजनि या औरतूं, ॿिया निजा काफ़िर, कादियानी काफ़िर आहे, मुर्तद आहे, वाजिबुल क़त्ल आहे। अल्लाह ताला थो फरमाए त इन्हनि सां वाइदो आहे नार जहन्नम जे ॿाहिरि जो वाइदो आहे। ख़ालिदीन फ़ीहा हीअ हस्बुहुम, इहो घणो अथनि। छो त ज़िंदगी हीअ दुनिया जी थोरा ॾींहं आहे, मरण खां बाद जॾहिं माण्हू जीअरो थींदो, उथंदो, क़बर खां वठी शुरू थींदो इहो हिसाबु जहन्नम विझणु, इहा हुनजी पछाड़ी। इन ते को ईमान हाणे न हाणे हुनजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं इन ॻाल्हि ते ईमान आणनि हा त कादियानी छो थियनि हा, ईमान कोन्हे। ही साहब आहे दुनिया आख़िरत जो मामिलो। अल्लाह ताला नबीअ खे फरमाए थो त पोइ इन ॻाल्हि ते बसि करे वेहंदे छा भला, असां जहन्नम ॾियूं पोइ बसि ईअं ठीकु आहे। सो फरमाए थो या अय्युहन नबी, ए नबी, ए रसूल मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम, जाहिदुल कुफ़ार, इन काफ़िरनि सां, वल मुनाफ़िक़ीन, ऐं मुनाफ़िक़नि सां, वग़लिज़ अलैहिम, इन्हनि सां जिहाद बि कर, इन्हनि ते सख़्ती बि कर। मावाहुम जहन्नम, अथनि त जाइ जहन्नम जी, पर दुनिया में बि इन्हनि खे न छॾ। माना दुनिया में असां जवाबदार आहियूं, जो हुकुम ख़ुदा कयो त पाण त जवाबदारी लाइ अथई न, कीअं त तव्हां विढ़ो। ऐं आख़िरत जे लाइ चए थो त मां जहन्नम ॾींदोसांइ। जवाबदारी हुन ॿ, हिकिड़ी असांजे हवाले कई, ॿी पंहिंजे हवाले। जहन्नम जी सज़ा असांजे हथ न आहे, सख़्ती ऐं वेड़ ऐं जिहाद इहो असांजे हथ आहे। अल्लाह ताला फरमायो हेॾे तव्हां जवाबदार आहियो, होॾे मां जवाबदार आहियां। बाक़ी रही मदद, कान हक़न अलैना नस्रुल मोमिनीन, मोमिननि जी मदद करणु मूं ते हक़ आहे, काफ़िर जी मदद न कंदा। फरमाए तो अल मोमिनून वल मोमिनात बाज़ुहुम औलिया बाज़, मोमिन मर्द हुजनि या औरत हुजनि, इहे हिक ॿिए जा आहिनि सभई।
या मुरून बिल मारूफ नेकी जो हुकुम कंदा या नहन अनिल मुनकर बिछड़ाइनि खां रोकींदा युकीमुन सलात नमाज़ क़ाइम कंदा युतून ज़कात ज़कात बि ॾींदा युतीउन अल्लाह व रसूल अल्लाह अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी कंदा उलाइका सयरहमुहुमुल्लाह इजो अल्लाह उन्हनि ते रहम कंदो इन अल्लाह अज़ीज़ुन हकीम अल्लाह ज़बरदस्त आहे त करे इन ज़बरदस्त सां तालुक़ रखो हकीम आहे हिकमत वारो तंहिं करे उन हिकमतुनि मां फ़ाइदो वठो।